बुढ़न ते पूरन में के हाथी के हथ विजन तसो लज लतीफ जय केडी मंज ककन या कंधी कन या साण हलन सीर में मानवारा साईं डॉक्टर करीम बशीर निगारी साहब, करम खान कलेरी साहब, खालिद अहमद अंसारी साहब, साईं शफी मोहम्मद खटी साहब, साईं बहराम साहब, साईं ॿिया आयल मौज़िन मेहमान, साइंटिस्ट, रिसर्चर, आबादगार, अस्सलाम वालेकुम। साईं मुंहिंजो नालो अब्दुल जब्बार आहे। मां सिमेट इंटरनेशनल में हिकिड़ो नंढो मुलाज़िम आहियां ऐं तव्हांखे सिमेट इंटरनेशनल जे बारे में थोरो ब्रीफ कंदुसि त सिमेट हिकिड़ो बैन अल-अक़वामी इदारो आहे जेको कणिक ऐं मकई ते मुख़्तलिफ़ मुल्कनि में, बल्कि ईअं खणी चइजे त दुनिया जे 50 खां मथे मुल्कनि में कणिक ऐं मकई ते कमु करे पियो। पाकिस्तान में सिमेट तक़रीबन 25 खां मथे इदारनि सां कणिक ऐं मकई ते कमु करे पियो। असां वटि सिंध में अल्हम्दुलिल्लाह PRC अज़री उमरकोट, WRC सकरन, बार्ली एंड वीट रिसर्च इंस्टीट्यूट टंडो जाम, NARC वारनि सां, निया टंडो जाम वारनि सां मुख़्तलिफ़ प्रोजेक्टनि जे नाले सां कमु हली रहियो आहे। असां वटि पाकिस्तान में या दुनिया जे काफ़ी मुल्कनि में कणिक खे खाद खुराक लाइ तमामु घणो अहमियत ॾिनी वेंदी आहे। चांवर आहिनि, मकई आहे, जुअर आहे, ॿिया जेके खाइण वारा आहिनि, पर कणिक खे वधि में वधि अहमियत ॾिनी वेंदी आहे। ही फार्मर फील्ड हिकिड़ी एक्टिविटी असांजे प्रोजेक्ट में हुई। उन सां गॾु असांजा ॿियूं ट्रेनिंग्स बि हूंदियूं आहिनि ऐं वर्कशॉप बि हूंदा आहिनि जेके मुख़्तलिफ़ इवेंट्स ते मुख़्तलिफ़ मरहलनि में असां अरेंज कंदा आहियूं। हाणे सवाल पैदा थो थिए त सिमेट खे इन लेवल ते कमु करण जी कहिड़ी ज़रूरत पई। मसइला इलाही आहिनि, मुक़ाबिलो सख़्तु आहे। असां वटि क्लाइमेट जो वॾो तमामु घणो मसइलो आहे जेको ओवरऑल दुनिया सां गॾु पाकिस्तान खे तमामु घणो मुतासिर कयो आहे। हिकु रिपोर्ट जे मुताबिक़ पाकिस्तान दुनिया जो 7 नंबर मुल्क आहे जंहिंमें क्लाइमेट चेंज जो तमामु घणो इफेक्ट थियो आहे। हाणे मौसम सियारे जी असां वटि 2.5-3 महीना वञी रही आहे, गर्मी जे मौसम असां वटि तक़रीबन 9 महीननि खां मथे वञी रही आहे। अॼु फरवरी जी 24 तारीख़ आहे, पर जेकॾहिं शामियानो न हुजे थी सघे पाण उस ते न वेही सघूं हा, पर को वक़्तु हूंदो असांजा सीनियर वेठा आहिनि त मार्च जी 15 तारीख़ खां पोइ बि सर्दी असांखे महसूसु थींदी हुई। हाणे असांजो मौसम चेंज थी वियो त असांखे छा करणु घुरिजे। असांखे क्लाइमेट खे, इन्वायरमेंट खे रेजिस्टेंट करण वारियूं वेराइटियूं हुजनि जेके अर्ली मिच्योर थियनि। इन मौसम जे करे असांखे ॿिया काफ़ी मसइला आहिनि जेके डिज़ीज़ इन मौसम जे करे असांजे हर फसल खे, ख़ासि तौर ते रस्ट जो जेको इशू असांजे पाकिस्तान में हले पियो त तक़रीबन ओवरऑल जेके असांजूं वेराइटीज़ आहिनि, लेट सोइंग आहिनि, अर्ली सोइंग आहिनि, ड्यूरिंग सोइंग जेके असांजी बुक वञनि थियूं, सभिनी खे जेको आहे रस्ट जो हिकिड़ो तमामु वॾो अटैक थियो आहे। असां इहे फील्ड में हली इंशाअल्लाह ताला ॾिसंदासीं। कुझु वेराइटी असां वटि आहिनि जेके रस्ट रेजिस्टेंट आहिनि। असांजा साइंटिस्ट, असांजा रिसर्चर, पैथोलॉजिस्ट रिकमेंड कनि था त असां रस्ट रेजिस्टेंट वेराइटी पोखूं, इन जे करे असां ग्रेन यील्ड पर हेक्टर ज़्यादा खणी सघूं। इन हवाले से इन्हनि मसइलनि खे मद्देनज़र रखंदे सिमेट इंटरनेशनल असांखे प्रोजेक्ट्स ॾींदी आहे। बार्ली एंड वीट रिसर्च इंस्टीट्यूट टंडो जाम, साईं डॉक्टर करीम बशीर साहब वटि बि प्रोजेक्ट सकरण में हली रहियो आहे ऐं जीनोमिक सिलेक्शन प्रोजेक्ट जे नाले सां असांखे हिकिड़ो प्रोजेक्ट मिलियो आहे जंहिंमें असांखे जर्म प्लाज़म तक़रीबन 300 न्यू एंट्रीज़ जे सां मिलियूं आहिनि। उन खां अलावा हिकिड़ो हाई ज़िंक जे नाले सां प्रोजेक्ट आहे असांजो, EDPI प्रोजेक्ट जे नाले सां उन्हनि जा मुख़्तलिफ़ पैरामीटर्स आहिनि जेके असां वक़्तन ब वक़्तन उन्हनि ते कमु कयूं पिया ऐं आख़िर में असां सिमेट खे इहा डेटा रिपोर्ट कंदासीं।
हाणे असांखे सीट प्रोवाइड कयो सीमेंट, असांखे फैसिलिटेट कयो सीमेंट, हिन इदारे खे असां जेको लेआउट हूंदो आहे या सीमेंट जो प्रोटोकॉल हूंदो आहे फॉलो बि हुन खे कंदा आहियूं। असां जेको सीमेंट जो प्रोटोकॉल मिलियो आहे उन में असां 5 ट्रायल आहिनि जिनोमिक सिलेक्शन प्रोजेक्ट जे हवाले सां, ऐं नंबर ऑफ एंट्रीज़ पर ट्रायल जेके आहिनि 60 आहिनि। नंबर ऑफ रेप्लिकेशंस 2 रेप्लिकेशंस, हर एंट्री जा 2 सेट असां वटि आहिनि। नंबर ऑफ रोज़, हर एंट्री जो असां 6 रोज़ लॻायूं आहिनि, ऐं रो लेंथ जेका आहे उहा असां 5 मीटर लॻाई आहे। उन खां अलावा असां हिननि सां गॾु लोकल चेक असांजो बेनज़ीर आहे, तमामु बहितरीन वैरायटी आहे। उन में रस्ट रेजिस्टेंट मेजर जीन आहे जेको तव्हां हिन इंशाअल्लाह ताला फील्ड ते विज़िट कंदो त बेनज़ीर में कंहिं बि क़िस्म जी रस्ट कोन्हे का। इहा हिकिड़ी वॾी हिकिड़ी असांजी अचीवमेंट आहे। मां असांजे इदारनि खे सलाम पेश कयां थो, ऐं इंशाअल्लाह ताला असांजा रिसर्चर अञा बि महिनत कनि पिया। साईं हिकिड़ी ॻाल्हि कई त बेनज़ीर ते रस्ट आई आहे, त मुंहिंजो साईं इहा ॻाल्हि जेका आहे, साईं तव्हांजो नालो माफ़ करियो, इम्तियाज़ साहिबु, त मुंहिंजो साईं इहा ॻाल्हि जेकॾहिं तव्हां चओ पिया त इहा अलार्मिंग हिकिड़ी ॻाल्हि आहे ऐं थ्रेड आहे असांजे लाइ। पोइ मां साईं खे चयो, रिक्वेस्ट कयो त अचो ॾिसूं, जेकॾहिं रस्ट आहे, थी सघे ऑफ टाइप प्लांट हुजे या तव्हां ॿिए प्लाट में हुजो, पर साईं चयो त मां ॾिठी आहे, पाण ॾिसूं था। त उहो बि अलाह कंदो अहिड़ी का ॻाल्हि न हूंदी। छाजे करे जो असांजी बेनज़ीर हिकिड़ी अहिड़ी वैरायटी रस्ट त कोन थी अचे, झील जे हिसाब सां बहितरीन आहे, क्लाइमेट खे फेवर करे थी। हाणे असांखे ज़रूरत आहे TD1 ऐं बेनज़ीर जा क्रॉस कराइण, त इंशाअल्लाह ताला असांखे TD1 असांजी डार्किंग वैरायटी आहे, हाई यील्डिंग वैरायटी आहे। TD1 में रस्ट जो जेकॾहिं इशू अची वियो आहे त इंशाअल्लाह क्रॉस सां बेनज़ीर सां कराईंदासीं, असांजा तमामु बहितरीन करेक्टर सां असांखे न्यू जिनोटा मिली वेंदो। प्रोग्राम देर सां स्टार्ट करण जे लाइ सभिनी खां माज़रत खां आहियूं, ऐं तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। थैंक यू सर, थैंक यू।